पीपी जो लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवानो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लॉन्ग मार्च जी कहानी ख़त्म नाहे थी, हाणे त रांदि शुरू थी आहे। सभिनी साथियुनि खे बेतमादी में पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी जी मार्च जी शानदार आजियां कई वई आहे। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं त पीपी जो अवामी मार्च पंजाब में भी कामयाबी सां जारी आहे। खांगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लॉन्ग मार्च जी कहानी ख़त्म न थी आहे, हाणे त रांदि शुरू थी आहे। हुन चयो त हू कंहिं वॾे अलाउंस न पर हिकु नज़रिए ते गॾिबिठल आहिनि। पीपी चेयरमैन चयो त शहबाज शरीफ़ खे सभिनी खे गॾिजी वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सभिनी साथियुनि खे बेतमादी रिथ में पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं त पीपी जो लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवानो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लॉन्ग मार्च जी कहानी ख़त्म नाहे थी, हाणे त रांदि शुरू थी आहे। सभिनी साथियुनि खे बेतमादी रिथ में पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं त पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी जी मार्च जी शानदार आजियां कई वई आहे। पीपी जो अवामी मार्च पंजाब में भी कामयाबी सां जारी आहे। खांगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लॉन्ग मार्च जी कहानी ख़त्म नाहे थी, हाणे त रांदि शुरू थी आहे।